सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो चयो आहे त सिंध एक्शन कमेटी के कन्वेनर सैयद जलाल महमूद शाह के घर ते पुलिस जो घेराव रियासती दहशतगर्दी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन बुरड़ो ॼामशोरो मां पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध पुलिस मुकम्मल तौर ते ज़रदारी फोर्स बणिजी चुकी आहे। सिंध सरकार मलिक रियाज़ जी वालार जो गैर कानूनी तौर ते तहफ़ुज़ करे रही आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी सरकार नाम निहाद जमहूरियत की दावा कंदड़ जनरल ज़िया के दौर खां बि वधीक सख़्तियूं करे क़ौमी तहरीक के कुचलण चाहे थी। समूरी सिंध में क़ौमी कारकुनन जूं गिरफ़्तारियूं करण ऐं हरासमेंट फैलाइण वारे अमल की सख़्त लफ़्ज़न में मज़म्मत करियूं था। रोशन बुरड़े वधीक चयो त सिंध एक्शन कमेटी सिंध जी इज्तिमाई शौर की नुमाइंदगी करे थी। उन जी क़यादत सिंध ख़ातिर हर कुर्बानी ॾियण लाइ तैयार आहे। हिन चयो त जेल ऐं कूड़ा केस सिंध के इश्क में रुकावट बणिजी नथा सघनि। ही तहरीक तेसी ताईं जारी रहंदी जेसी ताईं पीपल्स पार्टी की हुकूमत तरफां सिंध की ज़मीनन की गैर कानूनी तौर ते कब्ज़ाखोरी वारो अमल बंद नथो कयो वञे।